इहो मैसेज ॿुधी ऐं लिखण खां पहिरियों न सोचे हा त कहिड़ी हैसियत सां तूं हिते शींहनि जो काफ़िलो वठी आयो हुए, कहिड़ा शिया हुया हुते, कहिड़नि पे पिटियो हिते। हा मंसूर, मां ॿुधुमि त तव्हां इहो शींहनि जो टोलो आणणु शुरू कयो आहे हिते ॻोठ में। मुंहिंजे ख़्याल में असां त शिया कोन्हियूं, तव्हां हूंदो, तव्हांजो हिकिड़ो घरु, हिकिड़ो अली मुराद जो घरु, ऐं ॿिनि घरनि जे लाइ त कोई बि टोलो अची कोन थो सघे पियो। पोइ मुंहिंजे ख़्याल में इहो ॻोठ में शैतानी ऐं फ़साद न फैलायो त सुठो आहे, छो जो असांजो ॻोठु हमेशह अमुन वारो रहियो आहे। ऐं तव्हां हाणे पोइ लॻनि जे करे असां पंहिंजे ॻोठ जो माहौल न ख़राबु कयो आहे, न करणु ॾींदासीं। ऐं ॿी ॻाल्हि इहा, अगरि कंप्लेन वई न तव्हांजी काॾे बि त ॿिनि घरनि जे करे शिया हिते दाख़िल कीअं थिया, त पोइ तव्हांजे लाइ मसिलो थींदो ऐं अली हैदर जे लाइ मसिलो थींदो, सभिनि जे लाइ मसिलो थींदो। बहितर आहे त ॻोठ में सुकून सां रहो। ऐं तव्हांखे पिटणो आहे, चाकू हणणा अथव, छुरियूं पादर जेको बि हणणो अथव त वञी एॾे खोड़ एॾे शिया अथव ओॾे वञी पिटियो कयो, असांखे कोई एतिराज़ु कोन्हे को। बाक़ी असांजे ॻोठ खे ख़राबु करण जी ज़रूरत कोन्हे। स्पेशली असांजे घर जे अॻियो इहो टोलो गुज़रियो, मां पादर हणाईंदीमान, मां पुलिस बि घुराईंदसि, मां पादर बि हणाईंदीमान। असां यज़ीद न आहियूं जो गिलाखोर असांजे घर जे अॻियां गुज़रनि। असां इमाम हुसैन जा पुॼारी आहियूं, असां अहल बैत जा पुॼारी आहियूं, असां असहाबनि जा बि ग़ुलाम आहियूं। ठीकु आहे न। बाक़ी इमाम हुसैन जंहिं शइ जे करे जान ॾिनी न, उहा नमाज़ जे करे ॾिनी हुई, जेका तव्हांखे ईंदी बि कोन्हे। मुंहिंजे ख़्याल में तव्हांखे वज़ू जी बि ख़बर कोन्हे त वज़ू कीअं थींदो आहे। पोइ नमाज़ पढ़ो जंहिं शइ जे लाइ इमाम हुसैन जान ॾिनी। बाक़ी शींहनि जो टोलो हिते वठी करे न फ़साद न विझरायो ॻोठ में। इहे फ़साद बसाद जेके तव्हां करे चुका आहियो न, उहे फॿी विया हूंदव। बाक़ी हाणे जेके तव्हां कमु शुरू कयो आहे न, इहो तव्हांजे ॻिची में पवंदो। इहो मां ॿुधाए छॾियां मंसूर, मतां हिनखे तूं हल्को वठे ऐं ॿुधाए छॾिजांइ जेको जेको बि तुंहिंजो ख़ासि शियो अथई न, तूं वञी ओॾे वञी पिटे अचु, पादर हणो, छुरियूं हणो, जेको दिलि चयो हणो वञी, मुकारा पंहिंजा इमाम हुसैन जे ग़म में। बाक़ी असांखे कोई एतिराज़ु कोन्हे को। बाक़ी शैतानी कम हिते शुरू न कजो। मां अली हैदर खे बि वॉर्न कयो आहे, तोखे बि वॉर्न थी कयां पई। वॾा आहियो त पंहिंजे घर जे हद ताईं रहो, ॻोठ जा वॾा थी न रहो। असांजे ॻोठ में कोई शींहनि जो टोलो न ईंदो पिटण, ॿुधी। ऐं असां मुस्लमान आहियूं। तव्हां इहो यज़ीदनि जे टोले में गॾु आहियो त वञी ओॾे पिटियो, पादर हणो वञी, बुरो लॻई त लॻे ई वञी। माणे पिणे खे ॿुधाए छॾिजांइ हर साल छो आयो आहे, छो ईंदो आहे। तव्हां ई आंदो हुयो न कूड़ियूं उन्हनि खे वीडियोज़ ॾेखारे करे त हे असां शिया आहियूं, हे हेतिरा शिया आहिनि। कहिड़ा शिया आहिनि तव्हांजे ॻोठ में, मूंखे ॿुधाईंदो। भेडराई शिया आहिनि, असां शिया आहियूं, या कोई ॿियो शियो आहे, शाख वारा शिया आहिनि। तव्हां कहिड़ी हैसियत सां आंदो ॿिनि घरनि जे करे तव्हां इहो क़ाफ़िलो आंदो। तव्हां ई आंदो न, तव्हांजी इजाज़त सां आंदो न, या जिथे तव्हां शींहनि में रिश्ता कया आहिनि शैताननि में, उन्हनि आंदा न। त पोइ तव्हां उन्हनि ॾे वञी पाण खे मारियो पिटो। असांजे ॻोठ जे में न ईंदो क़ाफ़िलो, अॼु खां पोइ ईंदो त जहिड़ो थींदो। हाणे या जहिड़ो चाहीं थो त जहिड़ो कयो, जे सुकून सां चाहीं थो त इज़त सां हुननि खे मना करे छॾ। असांजे ॻोठ में इंटर न थींदो। हा, यज़ीद माविया जो पुटु हुयो, माविया यज़ीद कोन हुयो, इहा बि नॉलेज हुजे तोखे। ठीकु आहे न। अमीर माविया जहिड़ो को माण्हू कोन हुयो, यज़ीद उनजो पुटु हुयो। ठीकु आहे। ऐं हज़रत माविया यज़ीद कोन हुयो। पोइ ईअं त चवण ते अचूं त पोइ त हज़रत अली जे वाल साहब बि इस्लाम कोन क़बूल कयो हुयो। पोइ त असां हज़रत अली खे त ख़ुदा था मञूं पिया। घणो ॻाल्हाईंदे त पोइ घणे हद ताईं वेंदे पुट। इन करे पंहिंजे वात ते बि कंट्रोल कर ऐं पंहिंजे इहे जेके जहालत वारियूं शयूं अथई न, असांजे ॻोठ में बंदि कर। तव्हां सां त खाइणु पीअणु हराम आहे। तव्हां त उहे ग़लीज़ माण्हू आहियो जेके कलमो ई जंहिंजो ग़लति आहे, उन सां त खाइणु पीअणु ई असांजो हराम आहे। कहिड़नि शयुनि खे असां रिश्तो ॾिनो आहे? इहो त तव्हां अची शैतानगिरियूं कयूं आहिनि। अलम हणणो ऐं इन्हनि खां पोइ जेको आहे सो माण्हू आणणु। अॻ में त कोई अहिड़ो सिस्टम कोन हुयो। कहिड़नि शयुनि खे असां रिश्तो ॾिनो आहे? त ग़लीज़ त आहियो। जेको कलमो ग़लति पढ़ंदो उहो ग़लीज़ आहे, उहो मुस्लमान ई कोन्हे को। वधीक बकवास जी माणे पिणे सां कजां, मूंसां न कजां।